अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तव्हांजो पंहिंजो सिंगर शाहिद अली बबर। जी त अॼु मूंखे जेकी वीडियो ठाहिणी हुई हिकिड़ी, मां पंहिंजे ॾुख जी हिकिड़ी वीडियो थो ठाहियां। त अॼु असांखे राति 24 जेकी हुई असांखे प्रोग्राम हुयो अकरी चौदगी खां हेठि ज़फ़राबाद खां, मुज़फ़राबाद खां। सो अॼु मां उहो प्रोग्राम कयूं पहुचां। सो कुझु नामालूम हथियार बंदनि सो मूंखां उहा फुर करे विया आहिनि। मूंखां मुंहिंजी मोबाइल, मुंहिंजूं सोनियूं मुंडियूं ऐं 5-6 लख मुंहिंजी रक़म हुई, उहा रक़म सॼी उहा मूंखां फुर करे विया आहिनि। सो मां प्रोग्राम जेको कयो हो मां ॿांभणनि जो कयो हो। सरदार को ॿांभण आहे, उन्हनि जो पंहिंजो को प्रोग्राम हुयो। सो जीअं त मां SHO साहिबु ॾे बि वियुमि। अकरी जो हथ जो जेको हुयो SHO साहिबु आशिक़ अबड़ो साहिबु, हुन मूंखे आसिरो बि ॾिनो आहे, दिलजाए बि ॾिनी आहे त बाबा तव्हां SSP ॾे तव्हां न वञिजो, अलाह ख़ैरु कंदो, त मां तव्हांजो इहो तदारुक कयां थो ऐं तव्हांजा मदद कयां थो। सो इहा कोशिशि कयां थो त मुंहिंजे हक़ हलाल जा पैसा आहिनि सो मूंखां बेगुनाह फुरे विया आहिनि, मूंखां फुर थी विया। मां बि सिंध जो हिकिड़ो फ़नकार आहियां, तव्हांजी सिंध जो IG सिंध SP साहिबु, DIG साहिबु, उनखे मुंहिंजो अर्ज़ु आहे, इहा अपील आहे त महिरबानी करे मूं फ़क़ीर जो तदारत कनि। तमामु महिरबानी सिंध वासियुनि जूं। शाद आबाद हूंदा।